नमस्ते दीदी। नमस्ते दीदी को क्वेश्चन पूछना है। हाँ तो भक्ति मार्ग में हाँ 30 करोड़ देवी देवता रहेला आहिनि। हाँ त इन जो मतलब ॿुधाईंदो? हाँ ॾिसो, जेको सत्य त्रेता में जेको धर्म ईंदो न, आदि सनातन देवी देवता धर्म, त जी हुनमें पहिरियों सत्य में सूर्यवंशी घरानो हूंदो, चंद्रवंशी त्रेता युग में ईंदो। त जेकी बि जीअं जीअं आत्मायूं मथां ईंदियूं आहिनि न, भई हाणे त पाण कलयुग जे अंत में सभु मथे वेंदासीं, पोइ सतयुग खां जेकी जेकी आत्मा ईंदी वेंदी उहा वापसि मथे न वेंदी। पुनर्जन्म वठंदे वठंदे हिते ई कलयुग अंत ताईं चक्कर काटदी आहे। त सतयुग में पहिरियों त 9 लख आत्मायूं हूंदियूं, पोइ हुन खां वृद्धि थींदे 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 त्रेता जे अंत ताईं 33 करोड़ आत्मायूं थी वेंदियूं। त ये 33 करोड़ देवी देवता आत्मायूं छो चईंदा आहिनि? 33 करोड़ देवी देवता छो जी सतयुग त्रेता खे मिलाए करे हिन भारत धरती ते घणी आत्मायूं हूंदियूं हुन धर्म। हाँ, त छो जी देवी देवता धर्म ई हूंदो, हिकु ई धर्म हूंदो न भई सतयुग त्रेता में, बल्कि घरानो सूर्यवंशी चंद्रवंशी थी वेंदो। छो जी सूर्यवंशी अर्थात जेकी संपन्न संपूर्ण हुजनि, चंद्रवंशी हुन खां घटि हूंदियूं, उहो हूंदा सोने जी दुनिया में रहण वारा। चंद्रवंशी राजा रानी जी दुनिया में चांदी ही चांदी हूंदी। तंहिंजे करे घराना 2 हूंदा, लेकिन धर्म हिकु ई कहलाईंदो, देवी देवता धर्म। त अंत ताईं 33 करोड़ थी वेंदा न, हिन करे ॻाल्हि आहे कि हिन धर्म जी आत्मायूं घणियूं आहिनि हिन दुनिया में, अञा बि आहिनि उहे, भले वो पुनर्जन्म वठी वठी करे कलयुग अंत ते पंहिंजे पाण खे हुन धर्म जी नथी कहलाए, छो जी हुन धर्म जा नियम मर्यादा पालन नथी करे न। पर आहिनि वो 33 करोड़ देवी देवता हाणे हिते ई। जीअं सभिनि धर्मनि जी आत्मायूं माण्हू हिते ईंदा आहिनि न, हिन धर्म में एतिरी जनसंख्या आहे, हिन धर्म में एतिरी जनसंख्या आहे, उहे ई देवी देवता धर्म वारनि जी घणियूं आत्मायूं आहिनि? 33 करोड़। हाँ, ठीकु आहे। जी दीदी, हाँ, थैंक यू। थैंक यू।